नाज़रीन पे पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं तो बदीन जी तारीख़ में पहिरियों भेरो औरतुनि तरफ़ां सकाफ़ती रैली कढी वई। औरतुनि जी रैली में जिमखाना खां प्रेस क्लब ताईं पहुती। रैली जी अॻवाणी समाजी औरत अॻवाणनि मारवी आपदा समूह, हुमैरा आरिसर, फराह जतोई, शमा बलोच ऐं ॿियनि कई। रैली में मशहूर मज़ाया फ़नकार असगर खोसो भी शरीक थियो। रिपोर्ट करे रहियो आहे यूनिस बकारी। सॼी सिंध जीअं बदीन ज़िले में भी सकाफ़ती सरगर्मियूं उरूज ते। अॼु बदीन ज़िले में सकाफ़त जे हवाले सां औरतुनि जी रैली निकिती, जंहिंमें बदीन जे समाजी औरतुनि मारवी आपदा समूह, हुमैरा आरिसर, फराह जतोई, शमा बलोच ऐं ॿियनि औरतुनि अॻवाणी कई। उहा रैली जेका जेमखाने बदीन खां निकिती, डीसी चौक खां, अलावाला चौक खां कायदे आज़म रोड तां थींदे प्रेस क्लब ऐं ऐवान सहाफ़त ते पहुती। रैली में शरीक औरतुनि आवाज़ टेलीविजन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आवाज़ टीवी जे सॾ ते असांजो ही प्रोग्राम थियो आहे। उन में असां जेको आहे सो ॿाह ॿेली जीअं मर्द हर फील्ड में औरत मर्द सां गॾु आहे, त इन हिसाब सां असां जेको आहे सो इहो औरतुनि जी तारीख़ में पहिरीं दफ़ा रैली पिया कढूं, जिन में असांजो ख़ासि करे ॻोठनि जूं, शहरनि जूं ऐं हैदराबाद खां गेस्ट आयल आहिनि। ऐं इनशाअल्लाह हिन साल जीअं आईंदे साल बि असां सुठी जेके आहे सो रैली मल्हाईंदासीं। बदीन जहिड़े शहर में असां औरतूं ईअं निकिरी पंहिंजे एकता लाइ, पंहिंजी सिंध जे हक़नि लाइ असां अची सघूं था, वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। शहर में औरतुनि जी हिकिड़ी कामयाबु रैली निकिती आहे ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। असां पंहिंजे भाउरनि सां कुलो कुले में मिलाए हलंदासीं। हर मसइले ते असांजा जेके वसीला आहिनि उन्हनि मसइलनि ते जेके असांजा आहिनि, पंहिंजा सिंधी सकाफ़त जा ॾींहं आहिनि, असां हर दम असां पंहिंजे भाउरनि सां असां गॾु आहियूं। सम्झो ईद जो ॾियारो आहे, असां पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे सिंध सां प्यार करियूं था ऐं उन जो ॾींहुं असीं मल्हाए रहिया आहियूं। फस्ट टाइम आयो आहियां, हूं त ईंदो रहंदो आहियां, पर अहिड़ी मोहबत मूं तमामु अॼु जेका माण्हुनि जो जोश ऐं प्यार ॾिठो ऐं आवाज़ टीवी जी जेका टीम आहे उन जो जेको जोश ॾिसो, छो जो असां सिंधी मीडिया जा दोस्त जा जेके सोशल मीडिया जा दोस्त रलिजी कल्चर जो ॾींहुं मल्हायूं था। असांजी सिंध जी सकाफ़त आहे, टोपी अजरक पाइणु, गीत जमाला ॻाइणु, हो जमाला, सुहिणा माण्हू, सुहिणा सॼी सिंध वारा आहिनि जेके पूरी दुनिया में रहनि था। आई लव यू ऐं जेके ॿाहिरि आयो आई मिस यू। बदीन में सकाफ़ती सरगर्मियूं जारियो सारी। कैमरामैन शबीर बकारी सां गॾु यूनिस बकारी, आवाज़ न्यूज़ बदीन।